माउ पीउ पंहिंजे लाइ न पर पंहिंजे ॿारनि जे लाइ जीअंदा आहिनि। प्यारा इस्लामी भाइरो, मुंहिंजे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त तूं ऐं तुंहिंजो सभु कुझु तुंहिंजे पीउ जो आहे। अॼु पैसा ॾियण वक़्तु पुटु चवंदो आहे त बाबा ही मुंहिंजा आहिनि ऐं ही तव्हांजा आहिनि, केतिरा ॾियां, बार बार छो घुरंदा आहियो। पीउ त खाराइण वक़्तु कॾहिं ईअं न चयो हो, बल्कि पंहिंजे वात जो गिरह कढी बि असांजे वात में विझंदो हो, पंहिंजूं ख़्वाहिशूं मारे असांखे पालींदो हो। बाबा साईं पाण नओं लिबास घटि पातो, पर असांखे नवां नवां लिबास ऐं नवां नवां जूता वठी ॾिनाई। जेको कुझु असां घुरियो असांजे वालिद पूरो कयो। कॾहिं असां सोचियो आहे त असांजे वालिद पंहिंजे लाइ कॾहिं कुझु ख़रीद कयो आहे? कॾहिं चयाई त पुट अॼु ही जूता मूंखे तमामु घणो पसंदि आया आहिनि, तंहिं करे मां पंहिंजे लाइ वठी आयो आहियां? न न, बल्कि पीउ जी ज़बान ते हमेशह इहो ई रहियो आहे त मां पंहिंजे पुट जे लाइ वठी आयो आहियां, मां पंहिंजे धीउ जे लाइ वठी आयो आहियां, मां पंहिंजे ज़ाल लाइ वठी आयो आहियां। माउ पीउ कमाल जूं हस्तियूं आहिनि। उहे पंहिंजे लाइ न जीअंदा आहिनि पर पंहिंजे ॿारनि जे लाइ जीअंदा आहिनि। ऐं जॾहिं ॿारु वॾो थी माउ पीउ सां बदतमीज़ी ऐं बदसलूकीअ सां पेश ईंदो आहे, दिलि आज़ारीअ वारा जुमिला ॻाल्हाईंदो आहे, त माउ पीउ जी दिलि केतिरी न ॾुखारी थींदी हूंदी। किताबनि में पीउ जी इज़त बाबति लिखियलु आहे त पुटु पंहिंजे पीउ जे अॻियां ईअं हुजे जीअं ग़ुलाम पंहिंजे आका जे अॻियां हूंदो आहे। जॾहिं पीउ पुट खे को हुकुम ॾिए त पुटु लब्बैक यानी हाज़िर चवे। इहो वालिद जो पुट ते हक़ ऐं अदब आहे। अॼु हालात ही आहिनि जो पुटु पीउ ऐं पीउ ग़ुलाम बणिजी वियो आहे। हाणे पीउ चवंदो आहे त पुट थोरा पैसा घुर्जनि त पुटु इनकार करे रहियो हूंदो आहे त मूं वटि पैसा न आहिनि, या पीउ चए त पुट हेॾां अचु थोरो कमु आहे त पुटु जवाबु ॾेई चवंदो आहे त मूं वटि वक़्तु न आहे। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।